यार देर कई थी कि आनी तो मेरे सिगरेट विगरेट आनी तो मेरे ठाए पींदा से मथे के चक्कर ना जो सुबह को आयो ही ना है ना तो मेरे मंझन जो अध कलाक रो ही तो तू भी हनी वरी मोटी वेंदो अच्छे यार अच्छे। अस्सलाम वालेकुम मीरू वाली काते यहां पे गुजारी न देवा सजे दी में। हां हेठ ठई वे तकड़ो आ भाई दे जा ए सिगरेट वठी आ मैं बस अबे नकली तो तमाकू न तो दे। हाँ बियो खैरा खेलो पिवा पैसा वैसा भी आंदा थी ना पैसा दिसा वो कमी सा पातल हो ऐसे मेरे 100 रुपए कढियो मसाला वो किया फासणा वारो जबाहणा वारो बस ये लगे पे बस फास दो पर कढियो मसाला किया 100 रुपए न करे न बा हेडो सारो पैसे आरो थी पी भेणा हेडो सारो यो थी मेरे बड़की 1000 बिन जी दींदो करे सा मवालन की मेरे ऐश कराए शाम जो को चारान दी थे को चाहे थे को बियो थे सुबह कोटी इन न्याणी नसवार जे आसरे ते हूं बा अल्लाह काथे है तो ज़ाहिर ही नहीं बियो बुधाए हाली रखो ना जो पूजन दा वरी ये सूटा न हणदा क्यों। हां इया थव न न्या तबियत इन जे करे त सा वात पटे गाढ़े छोरन के नवी आइंदा उन पाण सा को वे तो को तरीके कार वे न मानू बस वेंदा हो को बस ये छा कजे यार अदा दोस्त ओ मुझे पुट के डिठई ए अख्तियार के हाँ यार कोने कलाक थियो म डिठो मास वने मीरू मवाली सा वने पियो गड मीरू मवाली सा हां अब हो यो यार मीरू मवाली खराब करे तो छोकरे छोरो खरी वयो थी यार हाने मीरू मवाली ख्याल करे ना बचड़न जो यार खबर तो क्या है अध का वध के पी मां जो बार के खारण जो हथ हुंदो है उनके पैसा देण उनके आशी करे बना घणो वाफरी छडण सजो कम जो कोन पी मां जो आ लेकिन पी मां के न छडी तो ये वाफरी ना तब औलाद कहीं भी खराब ना थी। अदा तू बिल्कुल सही चई तो बिल्कुल सही चई तो मां मन्या तो मां छोरे जो ख्याल न तो कया छोरे के मां घणो ढील दई छडिया ओ खर्चो पानी जांस तो है बस सोबत में लगी हुआ बस यो ई थींदो ना हथ सा बार के खराब करूं था हाने ख्याल करनो पंदो छोरे जो इनी के जुका हेडे होडे नजरन को न छडबो हाने वने मीरू मारी के मैं खान के होंदी जांच करे मां वन्यास तो लितरणास तो ने जगह चशान अरे छोरा तू इते बैठो ना मां सजो शहर गोलियो आले काते काते गोलियो तू इते आज खराब थियो मीरू वाली मने ना मैं बस मारना तो ठीक है। हां हां अरे वडो को बेस्तो मानू आ भी इते चरा भी वडो बेस्तो मानू आ तो के हया शर्म न तो ते हेड़ा गुल खड़बा जो बा मासा जो तो गलाए मासा चतो गलाए एड़ा चंबा रखाए हेड़ा गुल खड़बा हेड़ा हे छोरो अची चुका तो मा सोते का मोकली मा तू अची इते हिराए छलियो तदी कदी मुजा 500 कढी तो अचे कदी मुजा 1000 कढी तो अचे कुछ हया शर्म कयो हेड़ा गुल हण ता जो खारे छलियो के सोबत मिलदी ना हिनन के ता जी मानू हया शर्म करे कुछ मानू ख्याल करे केडो सारो थियो तोखे बचड़ा ना तोखे पुट ना आए न बा छो पिटे जो पिटिया में नथो मामा कुछ मानू थोड़ो हया शर्म कबो आ मानू बे जी औलाद जो ख्याल कंदो त मानू पांजी औलाद जो भी ख्याल कंदो बियो मानू पांचो पुट थी न बा पान संभार न भला मीरू मवाली को सब जो ठीको कयो आ ए मांजो मैकानो आ जेको इंदो ते तो भरियो वेंदो खाली केर भी न वेंदो बाबा वधिकान तुजो पुत्र तू पान संभारेस न इया गाल तू सही करे तू तू हाने पांजे ख्यालन में तू पांजो गालियों कंदे हां ठीक है ना न ते हेड़ा मायखाने ते गुलड़ा अचन हिनन के शाबाश दई करे हिनन के जो को बुधा करे रवानो करे छडीबो ना इया गाल तुजी भली इया गाल भली लगे थी तो अल्लाह यार इया गाल तुजी भली है कुछ ख्याल कयो कुछ हया शर्म कयो हां अच्छा वाह जो यार गाल कई कनो हिन जी तुम हालत कंदम घर रहते तो कुछ न तो चवा पर खुदा जे वास्ते अल्लाह जे वास्ते राम कयो बाबा ए नौजवान नस्ल आ खुदा जे वास्ते पाण नशा कयो कहीं लालच में ना जो यार न ॾिड़ो आ 100 रुपया आने तो 500 आने तो बस उन्हीं के भी नशा कराया तो मजो अचेस तो मां मुफ्त में कया तो बस अज ये जेके वास्ता विधा थी न इन ड्रोइन ते असा मवाली सिर कुर्बान करे दींदा हूं तू जेके वास्ता विधा न अरे अज को पो लूसी मांजे मैखाने ते छा मांजे सामू जडे भी चढ़े न हथन में किताब दिसाए छा समझी स्कूल को मोटे न कहीं वनी करे मोटरसाइकिल जे दुकान ते वनी उते मैकेनिकी ये पंहिंजो कारीगरी हुनर सिखो असां वटि कुछ को न थी असां जे किरदार में ईंदे न पिनण को सवा ॿियो कुछ भी न मिलंदी अब्बा हाणे अब्बा वट पंहिंजे पुट के जे करे या हिन शुरुआत में इहा गाल करें सा त हे अॼु इहो हिरे न आहे सिगरेट न पिया
हे नशो न करे आ, हे वक्त न सीड़ाया, ही पैसो न खर्च करे आ, ही चोरी न सिखे आ। बस हाणे भी टाइम त संभारे सभा बस अॼु को पोइ मारी नाच हलो हिन सां जेका हाणे मां हालत कंदुमि न त हे ज़िंदगी में सोचींदो त जेको मां हाणे कयां थो त उहो मुंहिंजे लाइ भलो मुंहिंजी आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, इन मसइले जो हल मार कुट चंबू नथी, प्यार ते, प्यार सां हिनखे पढ़ाए, 2-3 ॾींहं हिन जो धनार थी हिनजी कढ लॻो, हिनखे कंहिं मां जहिड़े लोगनि सां मिलण न ॾेसि, पोइ हे तुंहिंजो सुधरंदो वञे, स्कूल छॾेसि, स्कूल को खणी वञी उस्ताद वटि छॾेसि। मार खाए चुप करे जीव न हलड़े तो हिकु चप ईअं वरी मार खाराईंदे चई हल हितां। चप्पल त पाइण ॾे न अबा। आइंदा जे लाइ ख़ुदा जे वास्ते आइंदा जे लाइ कंहिं नस्ल जो बाबा ख़्यालु बस कयो। न थींदो ॿीहर। हा पाण कयो बाक़ी ॿिए खे न खारियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त असांजे वीडियो ठाहिण जे पोयां को न को मक़सदु हूंदो आहे। हिन वीडियो में बि असांजो अहिड़ो मैसेज आहे ऐं मक़सदु आहे त जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे घर वारा 500,000 कुर्ब प्यार में ॾियनि था। असां इहा ॻाल्हि नथा की उन्हनि खे न ॾियो, लेकिन उनजो ख़्यालु बि रखो। छो त हाणे ॾिसो जीअं हे आयो मवाली थी, हे को मवाली न आहे, आर्टिस्ट आहे, अदाकार आहे, हर शइ खां असां परे आहियूं, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, को बि नशो न कंदा आहियूं। पर रही ॻाल्हि इहा त असांजी वीडियो में मैसेज हूंदो आहे, पंहिंजे नंढनि जो ख़्यालु रखो, अहिड़े लोगनि जी संगत खां उन्हनि खे बचायो। जेकॾहिं उन्हनि सां गॾु घुमंदे फिरंदे ॾिसो था त उन्हनि ते कंट्रोल कयो, उन्हनि खे तालीम ॾियारायो ऐं हुनुरु ॾियारायो।